प्यारा दोस्तों, साथियों, ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। तव्हां दोस्तनि सॼणनि जे ख़िदमत में हिकु नई कहाणी पेश ख़िदमत आहे। हीअ कहाणी आहे गिदड़ी मवाली। हिकिड़ो हो मवाली जो रोज़ानो शाम जो भंग घोटे कुझु उन वक़्तु पीअंदो हो ऐं कुझु भंग बचाए कूंडे में रखी छॾींदो हो, जेका राति जो थोरो थोरो ढुक करे पियो पीअंदो हो। छो जो मवाली मुड़ुसु हो, भंग खां सवाइ हुनजी सरंदी कान हुई। ओचितो संदसि घर में हिकिड़ो गिदड़ अची हिरियो जो राति जो संदसि समूरी भंग पी वेंदो हो। मवाली ॾाढो हैरान थी वियो, आख़िर भंग में वञी केॾां थी। नेठि हिकिड़े राति मवाली गिदड़ खे ॾिसी वरितो, सो गिदड़ खे फासण जे लाइ घाट तयारु करण लॻो। हिकिड़े ॾींहुं छाकियुनि जो सुरकण फांसी तयारु करे कूंडे जे मथां रखी पाण पास वठी लिकी वेही रहियो। गिदड़ त अॻे हिरियल हो, सो अचण शर्त अची कूंडे में मुंहुं विधो। मवाली बि गिदड़ खे ताड़े वेठो हो। गिदड़ जो कूंडे में मुंहुं विझण, हिन जो सुरकण फांसी खे छिकण, गिदड़ सोगो थी पियो। पोइ त गिदड़ पाण खे छॾाइण लाइ घणा ई हीला कया, पर वरियो कुझु बि कोन। जीअं पोइ तीअं क़ाबू थींदो वियो। उते मवाली बि अची सरस। हिन खे बि ॾींहं जा साड़ हुआ, सो छाकी जो गिदड़ खे गिची में रसो विझी खणी तूणी सां ॿधी, पोइ मोचड़ो खणी अची गिदड़ खे वरितईंसि, हणी मथो ई कचो करे विधईंसि। पोइ रोज़ानो मवाली जी उहा किरत हूंदी हुई जो राति जो सुकल पादर पाणी जे पाट में पुसाए छॾींदो ऐं सुबुह जो नेराने उहा पुसियल पादर खणी अची गिदड़ खे वठंदो। पोइ कुझु खाधो पीतो ॾींदोसि। गिदड़ में मोचड़ा खाई खाई कक थी पियो। सो दिलि में ख़्यालु कयईं भले ही को मवाली मुड़ुसु आहे, हाणे का अटकल कजे, हिन मवाली मुड़ुस मां जिंद छॾाए, न त मोचड़नि में उमिरि ई पूरी थी वेंदी। वीचारे नेठि हिकिड़ी अटकल दिलि में ख़्यालु आयुसि। जॾहिं राति थी तॾहिं छाकी जो वठी ऊनायूं करण लॻो। ॿियनि गिदड़ हिन जो आवाज़ ॿुधो तन बि परियां जवाब में ऊनायूं ॾिनूं, पर हिन जूं ऊनायूं अंदरि घर मां पई आयूं। तंहिं करे ओॾां ख़ौफ़ खां को बि गिदड़ न पियो लड़े। हिकिड़े राति सभिनी गिदड़नि सलाह करे पंहिंजे परे चङे मुड़ुस खे हिन ॾांहुं मोकिलियो त वञी ख़बरचार वठी अचे। गिदड़नि जो परियो मुड़ुस अची हिन सां मिलियो ऐं साण हाली हवाली थियो। चई, मियां गिदड़, ॾे त ख़बर हिते कीअं अची अड़ियो आहीं। गिदड़ पहिरियों पंहिंजे परे मुड़ुस, पंहिंजे चङे मुड़ुस जी आज्ञान ऐं ख़ुशमांद कई, पोइ वरंदी ॾिनईसि, साईं धणी जी महिरबानी आहे। जंग में ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़ारींदा हुआसीं, कॾहिं खाइण लाइ मिले त कॾहिं न। हिन घर जो मालिक निहायत लाइक़ु माण्हू आहे, तमामु वॾो सखी आहे, जीअं मूंखे अची हिते टिकायो आहे। हूअ मूं ते ॾाढो महिरबानी आहे। रोज़ानो सुबुह जो सवेर पाट कुटी जो तयारु करे खणी अची अॻियां रखंदो आहे, मुंहिंजी अॻियां रखंदो आहे। बसि पोइ त खाई कंदो आहियां रज। अहिड़े तरह थधनि छांयनि में पियो वक़्तु गुज़ारियां। कॾहिं कॾहिं वरी ईअं बि दिलि में ख़्यालु कंदो आहियां त सुकी सबाती रोज़ी बि जेकॾहिं तव्हां जहिड़नि पीरसनि खे नसीब थिए त चङो, मां वरी बि अञा नंढो जवान आहियां, रुली पिनी धिका खाई पियो पेट पाले सघां। गिदड़नि जो परियो मुड़ुस, चङो मुड़ुस, हिननि चालाक गिदड़ जूं उहे ॻाल्हियूं ॿुधियूं, सो दिलि में वात में पाणी थियण लॻुसि। हिन जो चालाक गिदड़ खे चवणु लॻो, नंढड़ा यार, चई सच तो असां जहिड़नि पोड़नि झूननि लाइ हिन वक़्तु जंग में गुज़ारणु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे जेकॾहिं तूं महिरबानी करीं त आउं तुंहिंजे अहसान सॼी उमिरि पियो यादि कंदुसि। तूं चई त तोखे खोलियां ऐं तुंहिंजी जात आउं वेही हयाती जा आख़िरी ॾींहुं गुज़ारियां। गिदड़ त पई पीर सोरिया। सो परे मुड़ुस पंहिंजे चङे मुड़ुस गिदड़ खे चयईं, परियां मुड़ुस, सरदार, जेकॾहिं तुंहिंजी हरू भरी उहा मर्ज़ी आहे, तुंहिंजी ज़िद आहे त भली, हाणे हीअं कर जो मुंहिंजे गिची मां रसो कढी तूं पंहिंजे गिची में विझ, हिन थूणी जे भरिसां वेही रह। सुबुह जो सवेर घर जो मालिक पाट कुटी जो खणी अची खाराईंदई, मज़े सां खाई ख़ुशि थींदे मूंखे पियो दुआऊं कजां। ओड़े गिदड़ उन चङे मुड़ुस ईअं कयो ऐं पंहिंजी जान छॾाए हू गिदड़ वठी भॻो। सुबुह जो दस्तूर मूजिबि मवाली पुसियल पादरनि जो पाट भरे अची हिन जे अॻियां रखी। हिन जी उहा पाट ईंदे ॾिठी, सो ख़ुशी खां वठी टपा ॾियणु लॻो। मवाली ईंदड़ शर्त पाट मां पुसियल पादर खणी अची बीठो हिन जे जिस्म ते वसाइण। घणो ई छॾाइण जी कयईं, पर किथे तो छुटे। उहा पादर खाई लेटी पियो। उन ॾींहुं त अधु मोह थी पियो, न कुझु खाधई न पीतई। दिलि में ख़्यालु कयईं,
त गिदड़ मूंसां चङी जुट कई वई। पोइ सोची हाणे कीअं जान छॾाइजे। सो ॿिए ॾींहुं सुबुह जो मवाली ईंदो ॾिसी चवण लॻसि, अदा मां उहो गिदड़ न आहियां जेको तुंहिंजो भंग पींदो। बिल्कुलु मां त गिदड़नि जो चङो मुड़ुसु आहियां ऐं बादशाह जो यार आहियां। हिते त फ़रेब ऐं धोखे सां अची फातो आहियां। हाणे मुंहिंजी मारण मां तोखे छा हथु ईंदो? महिरबानी करे मूंखे आज़ादु कर। उमें त हुनजे एवज़ दिलि घुरियो कमु करे ईंदुसि। मवाली खे उहा ॻाल्हि गिदड़ जी उहा ॻाल्हि दिलि सां लॻी, सो हिन ते एतबार करे केस छोड़े छॾियईं। गिदड़ बि छुटण सां साम्हूं बीह चयसि, घुर जेको घुरणो अथई। मवाली चयसि, जेकॾहिं ईअं चईं थो त पोइ मूंखे हिन मुल्क जे बादशाह जी वॾोर धीउ परणाए ॾे। गिदड़ चयसि, बसि इहा ॻाल्हि आहे, एतिरी ॻाल्हि आहे। हाणे तूं वेही मज़ा ॾिस कीअं त तोखे शहज़ादी जो संग वठी ॾियां। ईअं चई गिदड़नि जो परियो मुड़ुसु चङो मुड़ुसु दरबार ॾांहुं रवानो थियो। गिदड़ बादशाह जे दरबार में आयो ऐं टप ॾेई वञी बादशाह सां गॾु तख़्त ते वेठो। बादशाह चयसि, यार ॾे ख़बर। मियां गिदड़ ॾे ख़बर कीअं अचणु थियो। गिदड़ चयसि, क़िबला साईं, हिकिड़ो बादशाह जो अव्हां जे वॾोर धीउ सां शादी करणु चाहे थो। हाणे जेकॾहिं रज़ा ख़ुशी सां संग ॾियो त वाह, न त हू अव्हां सां जंग करण लाइ बि तयारु आहे। उन लाइ मां अव्हां वटि आयो आहियां। हाणे जेका अव्हां जी मर्ज़ी उहा ॿुधी अवल त बादशाह कावड़ में ॻाढ़ो थी पियो। पर पोइ गिदड़ खे चयईं, यार गिदड़, हुनजो जवाबु सुभाणे मां तोखे ॾींदुसि। पोइ हुकुम कयईं हिन गिदड़ खे शाही महिमान खान में रहायो वञे। गिदड़ राति जो शाही महिमान खान जे हैसियत में रही करे ॾाढा मज़ा कया। संदसि चङो आदर भाव थियो। ॿिए ॾींहुं सुबुह जो बादशाह खेसि घुराए संग ॾियणो कयो। गिदड़ पंहिंजे पहिरीं सोभ ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। अंजाम ॿुधी वापसि आयो मवाली ॾे। चयईं, यार मवाली, हाणे तुर्त शादी जी तयारी कर, पर ॿेली ॿुधा त सही कुझु अथई घर में। मवाली चयसि, यार मूं वटि त आहिनि रुगो ॿ ढगियूं, हिकिड़ो मंडो गॾु। गिदड़ चयसि, चङो ईअं कर, उहो ढोर विकिणी हिकिड़ो सुठो वॻो जोड़ाए छॾ। बाक़ी ॿियो सभु ॿार मूं ते आहे, ऐं पाण ई बंदोबस्तु कंदुसि। मवाली पंहिंजा ढोर विकिणी हिकिड़ो सुठो वॻो जोड़ाए वरितो। मुक़ररु कयल तारीख़ ते गिदड़ ऐं मवाली ॿई ॼणा कठी थी शादी रचाइण हलिया। हलंदे हलंदे दरिया ते अची पहुता। उते बादशाही शहर कुझु परो भरो हो। दरिया जे भर ते बि गिदड़ मवाली खे चयो, यार मवाली, तूं हाणे हिते वेही रह, ऐं वञा थो बादशाह वटि। वञी का तोॾां सवारी थो मोकिलियां। सियाणो थिजांइ, सवाइ हाथी जे कंहिं ॿिए सवारी ते सवार न कजांइ। ईअं चई गिदड़ दरिया उकिरी ॿिए भरदे गप में लेटी पेटी सिधो दरबार में आयो। बादशाह ऐं वज़ीर गिदड़ जी अहिड़ी हालत ॾिसी हैरत में पइजी विया। खाणिस पुछियूं, यार गिदड़, तोसां कहिड़ी वेधन आहे? गिदड़ जवाबु ॾिनो, साईं ॻाल्हि ई न पुछो। अव्हां जे थियण वारे नाणे असांजे बादशाह जी उमिरि का वॾी हुई जो बची वियो, न त हींअर अलाए असीं किथे हुजूं हा। ईअं बादशाह वधीक हैरान थी गिदड़ खां पुछणु लॻो। जंहिं ते गिदड़ चयसि, जीअं त क़िबला बादशाह सलामत, असीं जीअं जंज जा ॿेड़ा भराए हेॾां पई आयासीं त ओचितो तूफ़ान अची लॻो। असांजा समूरा ॿेड़ा ऊंधा थी पिया, गर्क थी पिया। फ़क़ति आऊं ऐं बादशाह सलामत बची वियासीं। ॿी का हिकु छीड़ बि कान बची। तॾहिं हीअ हालत थिया आहिनि। हाणे महिरबानी करे बादशाह सलामत ॾांहुं का सवारी मोकिले ॾियो जो उते दरिया जे भर ते बीठो आहे। उहो ॿुधी बादशाह हिकदमि हिकु दस्तो घोड़नि जो ॾियारे मोकिलियो। पर मवाली हू गिदड़नि जो पढ़ियाल सो किथे थो हले। हाथी खां सवाइ ॿी सवारी खे खुके, तंहिं करे उन घोड़नि खे मोटाए छॾियईं। वरी बादशाह जे हुकुम सां भलनि उठनि ते पाकोड़ा रखी हिन ॾांहुं मोकिलियईं, पर हिन उन उठनि खे बि मोकिलाए छॾियो। नेठि गिदड़ खे घुराइण खां हक़ीक़त पुछियईं। जीअं चयो बादशाह सलामत, उठनि ऐं घोड़नि जी सवारी को बादशाही शान वटां आहे छा? असांजी बादशाह सलामत ॾांहुं हाथी संजे ठाहे ख़िदमत में मोकिलियो त पोइ ॾिसो कीअं थो अचे। बादशाह ईअं कयो ऐं मवाली बि यकदमि सवार थी बादशाह वटि आयो। बादशाह बि हिन जी आजान कई ऐं खेसि पंहिंजी महिमान खान में रहायो, जिते रही हिन ख़ूब महिमानूं खाधियूं। हिकिड़े ॾींहुं बादशाह हुकुम कयो, आयल बादशाह मवाली खे शहज़ादी जे माड़े ते मोकिलियो जीअं हू पाण में मिली हिक ॿिए जे आदतनि खां वाक़िफ़ थियनि। उन खां पोइ शादी कई वञे। गिदड़ हिन खे हर तरह सम्झायो। चई, यार मवाली, हाणे का पंहिंजी मुड़सी
पंहिंजी सियाणप कजां, न त ठहियल टुकियल कमु ख़राब थी पवंदो। पोइ यार मूं ते म्यार न ॾिजां। सिज लथे खां पोइ शहज़ादी जे 7 माड़ जो रस्तो ॾेखारे नौकर त पोइ मोटी आया। हीअ अंदरि लंघियो। अजीब क़िस्म जा परदा चिस्टालियूं ॾिसी संदसि वायूं बताल थी वियूं, छो जो मवाली मुड़ुस अॻ में हो। दिलि में चवणु लॻो, मां हिकु ग़रीब मवाली हेॾो सारो मामिलो कीअं मुकाईंदुसि। ईअं पियो पूर पचाईंदो। सारी राति हेठिन माड़नि जे कमरनि में चरनि वांगुरु फिरंदो रहियो। तव्हांजो सुबुह थियो, मोटी रहण वारे जहाज ते आयो। ॿी राति ॿीं थियो। गिदड़ हिन खां हक़ीक़त पुछी। मवाली समूरी ॻाल्हि करे ॿुधायसि। गिदड़ चयसि, जेकॾहिं ईअं आहे त पोइ यार मुंहिंजी मोकिलाणी अथई। मवाली अंजाम कयो, अॼु शहज़ादी वटि वेंदुसि। टी राति जीअं नौकरनि खे 7 माड़ जो दर ते छॾायूं, तीअं हिन छा कयो, पंहिंजी अखियूं रूमाल सां ॿधी थिड़ंदो थाॿड़ंदो अची 7 माड़ ते शहज़ादी वटि पहुतो। उनखे भर करे भाकुर विझी पलंग ते लेटाए खेसि हेॾे होॾां उथलाइण पितलाइण लॻो। शहज़ादी वीचारी परेशान थी वई। नेठि ख़ुदा ख़ुदा करे सुबुह जो हिन खां जान छॾाए। सुबुह जो मवाली ॾंद कढी अची गिदड़ सां समूरी ख़बर चार कई। सुबुह थियण ते शहज़ादी बि समूरी हक़ीक़त पंहिंजे पीउ बादशाह सां कई। चयो, हीउ को जंगली थो ॾिसिजे, हिन खे बादशाह कीअं कयो आहे। बादशाह उहो ॿुधी मुंझी पियो। अची वज़ीर सां सलाह कई। वज़ीर चयुसि, जीअंदा क़िबला बादशाह सलामत। हाणे ईअं कजे, हिन खे सामुंडी घोड़ो वठी अचण लाइ चई। पोइ जेकॾहिं सचपुच बादशाह हूंदो त के सामुंडी घोड़े वठण जी ख़बर हूंदी, न त पाण ई घोड़ो वठूं हणी ख़तमु करे मारे छॾींदासीं। ईअं असीं बि ख्वारी खां बची वेंदासीं ऐं ॻाल्हि बि रहिजी ईंदी। सुबुह जो बादशाह गिदड़ खे घुराए चयो, यार गिदड़, असांखे हिकिड़ी सामुंडी घोड़े जी ज़रूरत आहे। तंहिं करे तूं पंहिंजे बादशाह खे चई आणे ॾे। गिदड़ चयोसि, हाज़ुर क़िबला बादशाह सलामत, उहो त ख़सीस कमु आहे। ईअं चई गिदड़ अची समूरी हक़ीक़त मवाली सां कई। चई, यार मवाली, मतां हैरान थियो आहीं। तूं रुगो मूंसां गॾिजी हल। उते हली वण ते चढ़ी वेही रह, मां पाण ई उहो कमु करे ईंदुसि। तूं जॾहिं ॾिसी त घोड़ो डोड़े डोड़े हाणे थकिजी पियो आहे, तॾहिं वण तां लही अची उन ते चढ़जांइ। उहा सलाह करे सुबुह जो सवेर तयार थी समुंडे हलिया। उन जे कप ते ॻोल्हा करे नेठ परी खां हिकिड़ो घोड़ो ते नज़र पिन। टलंदा टलंदा जॾहिं घोड़े जे वेझो पहुता, तॾहिं मवाली वञी हिकिड़े वण ते चढ़ी वेठो। गिदड़ लॻो घोड़े खे डोड़ाइण। सुबुह खां वठी डुकाईंदो रहियसि, तव्हांजो अची मंझंदि थी पियो। उते डुकी डुकी घोड़ो थकिजी पियो, पट ते फान थी किरी पियो। कुझु वक़्तु ॾकी ॾकी नेठि मवाली वरी वण तां हेठि अची बीठो। उते गिदड़ मवाली खे इशारे कयो, हाणे वारो कर। मवाली बि यकदमि अची घोड़े ते लांग वराई। मवाली जे लांग वराइण, घोड़े जो भॼण, वरी कुंभ साहण, अञा नरो ई मस कयईं त मवाली खणी वण में बक विधो। ॾाढो सोगो करे झलईंसि। घोड़ो भॼण लाइ घणा ई वस कया, पर भाऊ हकां हिन वण जी पचरी कान छॾी। नेठि वण पाणो पटिजी आयो। बसि पोइ त वण मवाली जी कुल्हे ते, मवाली घोड़े जी पुठी ते वठी कई खयईं। पर घोड़ो थकल सो थोरो डुकी वरी डरो थी हलण लॻो। गिदड़ हिन खे फेराईंदो फेराईंदो सिधो बादशाह जे दरबार ॾांहुं वठी आयो। बादशाह वज़ीर हिन जे इंतज़ार में बीठल हुआ। उन्हनि जॾहिं ॾिठो तॾहिं हैरत में पइजी विया। चई, मार लट, हीउ को बहादुर शख़्स आहे। वज़ीर बि बादशाह खे यकीन ॾियारियो, हीउ बेशक शहज़ादो ऐं सूर्य आहे। हिन जहिड़े जवान सां माइटी करणु मुनासिब आहे। बादशाह बि ख़ातिरी थी। तंहिं कंहिं बि वीचार करण खां सवाइ यकदमि खणी हाउ कई। बसि पोइ मवाली जी शादी जा शाही शान शौक़त थियण लॻा। नेठि बादशाह हिकु आलीशान मालात ठाराए मवाली पंहिंजे वॾोर धीउ सां शादी कराए ॾाज ॾेई खेनि उते वॾे शान मान सां रहाईं, जिते हू पाण में ऐश इशरत मज़न मौजन में गुज़ारण लॻा। पोइ हिकिड़े ॾींहुं गिदड़ हिननि खां मोकिलाए मोटी अची जंग भेड़ो थियो। ईअं हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो।
तुल तो मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।